बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत सुन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाए तो
सुभान अल्लाह। त मुंहिंजा साईं ही अल्लाह साईं जे ॾिने मज़ा अल्लाह साईं जे ॾिने सुहिणे फ़न मां याने ख़ताती मां हिन फ़क़ीर मिसकीन अवां जे आॾो सुहिणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो बैत लिखी अवां जी ख़िदमत में ख़ताती करे तव्हां जी ख़िदमत में पेश कयो आहे। बैत आहे त अखियूं मुंहुं मिहार ॾे रखियूं जन जोड़े रीह संड सैयद चए तार घिड़न तोड़े तनी खे बोड़े सायर सघे कीन की बज़ाहिर ही शेर सुर सुहिणे मां है तो सुहिणी जंहिं वक़्तु मेहर जे इश्क में ऐं चरी थी दरिया में टपो ॾींदी त उन इश्क जे सदके में उहा इन तार मुंहिंजा पार तरी वेंदी हुई। सो सुहिणो शाह लतीफ़ थो फरमाए जेको मेहार याने सचे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जन ॾांहुं अखियूं मुंहुं माना हर लिहाज़ सां जेको मुंहिंजे महबूब सां मुहबत रखी करे पोइ समुंड तार समुंड में या तार पंहिंजे दरिया में घिड़ंदो तोड़े उन वटि को बि संड जी माना आहे जंहिं ते तरबो आहे घड़ो या पंहिंजो सीणा त जेकॾहिं उहो न बि हूंदो तॾहिं बि हू तार मां उहो टपी वेंदो। माना अहिड़नि इश्क वारनि मुहबत वारनि खे सायर याने दरिया या समुंड ॿोड़े न सघंदो। त मुंहिंजा साईं ही पैगाम तव्हां असां लाइ सुहिणे शाह लतीफ़ ॾिनो आहे त तव्हां पंहिंजे महबूब सां मुहबत सची रखो। जॾहिं सची मुहबत रखंदव त इनशा अल्लाह ताला तव्हांखे दुनिया जो समुंड बि ॿोड़े न सघंदो ऐं तव्हां इनशा अल्लाह ताला पार तरी वेंदव ऐं तव्हांजा बेड़ा पार थींदा ऐं क़यामत में बि महबूब तव्हांजी शुफ़ात फरमाईंदो। सुभान अल्लाह व बिहम्दिही। अवां दोस्त उम्मीद तव्हां ख़ुशि थींदा ऐं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई लाइ मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि खे बि उनजी तरग़ीब ॾींदा। अल्लाह साईं तव्हां सां सभिनी खे
सलामत ऐं आबाद शाद रखे। वॾा लाइक़ वॾा कुर्ब, अल्लाह जी अमान।